छा लिखी छा लिखां छा लिखी साल दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आहियां गुलाम मुस्तफ़ा बलोच। सामिन तव्हां सभिनी खे यादि हूंदो त ताज़ो हाणे 25 जुलाई ते पाकिस्तान में इलेक्शन थियूं आहिनि। हीअ इलेक्शन उन जमहूरी निज़ाम जो तसलसल आहे जेको 2 पंहिंजूं पीरियड पूरा करे चुको आहे। यानी कि 2 अहिड़ियूं असेंबलियूं हुयूं जिन पंहिंजो पीरियड पूरो कयो। ॿिनि हुकूमतनि, जमहूरी हुकूमतनि पाकिस्तान जे तारीख़ में पहिरियों दफ़ो पंहिंजो पीरियड मुक़ररु कयो। ऐं इन बुनियाद जे हवाले सां आउं सम्झां थो त पाकिस्तान जे अवाम में, ख़ासि तौर सिंध जे अवाम में हिकिड़ी सियासी सोच, जवाबदेही जो अमल ऐं डायलॉग जो अमल शुरू थी चुको हो। इन पूरे सीन में जेकॾहिं असां ॾिसूं था त पंजाब, KPK ऐं बलूचिस्तान में हुकूमतूं तब्दील थींदियूं रहियूं। KPK पंहिंजी पुराणी गवर्नमेंट यानी कि जो PTI जी गवर्नमेंट हुई हुनखे बरक़रार रखियो। असांजे हवाले सां इहो यादि कयो वेंदो आहे त बेसिकली KPK जा माण्हू कारकर्दगी जे बुनियाद ते वोट ॾींदा आहिनि। जेकॾहिं उहा कारकर्दगी बहितर थी त वोट अॻियां मिलंदो, न त बहितर न थी त अॻियां वोट कोन मिलंदो। तव्हां ॾिसंदा त KPK में हिकिड़ो दफ़ो मुतहिदा मजलिस अमल जेको किताब खणी आई उनखे हिननि भरपूर मैंडेट ॾिनो, पर उहा कारकर्दगी पेश न करे सघी। त ॿिए वारे वरी कॉम्प्रेसन खे, अवामी नेशनल पार्टीअ खे जेको हिननि मैंडेट ॾिनो, पर उहा बि जेकॾहिं पंहिंजी कारकर्दगी बहितर पेश करे न सघी। उनखां पोइ टियों मैंडेट हुननि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾिनो ऐं हिकु दफ़ो वरी पंहिंजो मैंडेट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾिनो आहे। हिन जो मतिलबु इहो आहे त शायदि उते कुझु अहिड़ा रिफॉर्म्स थिया आहिनि, ख़ासि तौर 2-3 रिफॉर्म्स आहिनि जंहिंजी तारीफ़ हमेशह कई थी वञे। हिकिड़ो पुलिस में रिफॉर्म्स पैदा थिया आहिनि। ॿियो रिफॉर्म जेको थियो उहो एजुकेशन जी बहितरी जे हवाले सां आहे। ऐं टियों लोकल गवर्नमेंट सिस्टम में विलेज काउंसिलनि खे जेको फंड मिलियो, जेको एम्पावरमेंट थी, इन्हनि 3 बुनियादी शयुनि जे बुनियाद ते जेका असां KPK में PTI जी गवर्नमेंट पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी, नतीजे में हिकु दफ़ो ॿियो दफ़ो वरी मैंडेट वरितो आहे। पंजाब जो मैंडेट तक़सीम थियो आहे, यानी कि PTI ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून ॿिन्ही में मैंडेट तक़सीम थियो आहे। ऐं अञा ताईं इहा कंफ्यूजन आहे त हुकूमत पंजाब में हुकूमत केरु बनाईंदो। 129 सीटियूं आहिनि मुस्लिम लीग नून जूं, 112 सीटियूं आहिनि PTI जूं। ऐं हाणे आज़ाद मेंबर हुते जेका हुननि जी ख़रीदो फरोख्त या हुननि जी एफिलिएशन
या उन्हनि जी लॉयल्टी ख़रीद करण जी कोशिश कई पई वञे। जंहिंखे आज़ाद उम्मीदवार वेंदा उहो ज्यादा बहितर पोज़ीशन में हूंदो त पंजाब में गवर्नमेंट ठाहे। तासुर इहो आहे त पीटीआई ठाहींदी, छो जो पीटीआई वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण जे मरहलनि में दाख़िल थी चुकी आहे, त इन लिहाज़ सां पंजाब में बि चाहींदा त असांजी हुकूमत थिए। सिंध बुनियादी तौर पंहिंजो मैंडेट टियों दफ़ो उहो तब्दील नाहे कयो। उनजा काफ़ी वजूहात। हिकिड़ी वजह इहा आहे त सिंध में जीअं पीपुल्स पार्टी तंज़ीमी तरह रूटेड आहे सॼी सिंध में, यानी कि हुननि जा न सिर्फ़ ज़िले उहिदेदार पर उन्हनि जा तालुके ते उहिदेदार, पर उन्हनि जा सूबाई असेंबली वारे तकनि ते उहिदेदार ऐं उन खां अलावा वार्ड जे हथ ते उहिदेदार, यानी कि हिकिड़ो पूरो तंज़ीमी ढांचो सॼी सिंध में पीपुल्स पार्टी वटि मौजूदु आहे, जेको ॿिए कंहिं बि पार्टी वटि उन लेवल ते कोन्हे। मिसाल जे करे मुतहदा जो को तंज़ीमी ढांचो आहे या हो त उहो शहरी हद ताईं हो। असांजे कॉम्प्रेस जमायतनि जो तंज़ीमी ढांचो आहे त उहो सिंध जे कुझु मख़सूस इलाइक़नि ते आहे। ऐं जेका ताज़ो जीडीए जेको उहो हिकिड़ो अलायंस हो ऐं शख़्सियतनि जो अलायंस हो, उन जो बि तंज़ीमी ढांचो सॼी सिंध जे अंदरि मौजूदु कोन्हे। त पीपुल्स पार्टी खे इहो बेनिफिट हो हींअर बि त हुनजे मुक़ाबले में का अहिड़ी सियासी पार्टी कोन हुई जंहिंजो तंज़ीमी ढांचो उहिदेदार ग्रास रूट लेवल ते हुजनि। उन हवाले सां पीपुल्स पार्टी चुका सां पंहिंजो हिकिड़ो तंज़ीमी ढांचो रूटेड कयो आहे सॼे इलाइक़नि ताईं, उनजो हिकिड़ो त हिनखे बेनिफिट थियो। ॿियो बेनिफिट इहो त जेको उनजे मद मुक़ाबले जेकी ऑर्गेनाइज़ेशन आयूं थे उहे एतिरियूं सोभारियूं कोन हुयूं। मिसाल जेकॾहिं असां जीडीए खे वठूं त जीडीए में 4-5 वज़ीर आला हुआ साबिक़। माण्हू इहो सवाल पियो उथियारियो त जेकॾहिं उन्हनि जॾहिं हू पावरफुल वज़ीर आला हुआ तॾहिं उन्हनि जी कारकर्दगी कहिड़ी रही जो हाणे वरी ॿिए तरफ़ ॿिए वारे जेको असां उन्हनि खे मैंडेट ॾिनो त उहा कारकर्दगी रखंदा। ऐं टी ॻाल्हि इहा हुई त जीडीए बेसिकली हिकिड़ो अलायंस हो शख़्सियत जो, का सियासी पार्टी कोन हुई। इन हवाले सां बि इनखे इहो नुक़सानु थियो। टी ॻाल्हि इहा हुई जीडीए अहिड़ो को मंशूर जे अंदरि अहिड़ो को वाज़े को बिल्कुलु तब्दीली वारो अमल न ॾेखारियो पंहिंजे मंशूर जे अंदरि, जंहिं मां अंदाज़ो थिए त जीडीए जे अचण सां ही रिफॉर्म थींदा। मतिलबु जेकॾहिं जीडीए ॿुधाया त असांजो लोकल गवर्नमेंट सिस्टम कहिड़ो हूंदो, असांजो एजुकेशन सिस्टम कहिड़ो हूंदो, असांजी ज़रई पॉलिसी कहिड़ी हूंदी, असांजो इरिगेशन सिस्टम कहिड़ो हूंदो। उन हवाले सां बल्कि कुझु अहिड़ा ख़दशात हुआ जंहिंमें डेमनि जी हिमायत या किथे कराची जे इंतज़ामी हवालनि सां या एमक्यूएम सां जेका इताद हुआ, इहे अहिड़ियूं ख़बरूं हुयूं जंहिं जीडीए जी कारकर्दगीअ खे या उनजे वोट बैंक खे नुक़सान बि पहुचायो। इहो जेको नओं सेक्टर पूरी सिंध में दाख़िल थियो उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ थियो। इन में को शक कोन्हे त पाकिस्तान तहरीक इंसाफ वॾे लेवल ते सिंध मां इलेक्शन खटे न सघी। पर जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिसूं त पीटीआई बेसिकली कराचीअ में एमक्यूएम खे रिप्लेस करे छॾियो। तव्हां ॾिसंदा त कराची में जेको वोट बैंक हो जेको एमक्यूएम जो, उहो तक़रीबन पीटीआई हाणे हथ करे वई। ऐं इहो हिकिड़ो वॾो चैलेंज हो। तव्हांखे ॾिसंदा त एमक्यूएम जेका मुतहदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जे नाले सां इलेक्शन ते विड़ी, उनजी कारकर्दगी बि तमामु वीक रही। उन सां गॾु मुहाजिर क़ौमी मूवमेंट जी कारकर्दगी वीक कई ऐं पीएसपी जी जेका कारकर्दगी उहा त बिल्कुलु सिफ़र रही। इन मां अंदाज़ो इहो थो थिए त जेको वोट लिसानियत जे बुनियाद ते आयो थे उहो वोट कमज़ोर थी वियो ऐं उन हवाले सां जेको तब्दीलीअ जो जेको वोट हो उहो अलहदा हिकिड़ी अहमियत इख्तियार करे वियो। ॿी ॻाल्हि जेकॾहिं इहा ॾिसिजे त बेसिकली पीटीआई खे जेको बेनिफिट मिलियो उहो 18 सालनि जी उमिरि जे वोट हुअण जे करे नौजवाननि जो तक़रीबन 2 करोड़ सॼे पाकिस्तान में वोट वधियो। उहो 2 करोड़ वोटनि खे ज्यादा में ज्यादा जेकॾहिं कैप्चर कयो त उहो पीटीआई हुई।
हालांकि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको यंग चेयरपर्सन आहे उन कोशिश इहा ज़रूर कई त हू यंग वोट खे नौजवान वोट खे जेको सो मोबिलाइज़ करे सघे, पर अञा बि चऊं था त ज्यादा में ज्यादा रेशो जेको हो सो पीटीआई ॾे हलियो हुयो। पीटीआई जी इंफ्लुएंस सिंध जे पहिरियों दफ़ो सिंध जे न सिर्फ हर कंहिं ॻोठ में, हर कंहिं तालुके में, हर कंहिं ज़िले में थी आहे। इनमें को छा कोन्हे त अञा ताईं हुनजो पॉलिटिकल स्ट्रक्चर या तनज़ीमी ढांचो किथे बि कोन्हे, पर जेका हुनजी एंट्री थी इंडिविजुअल उहा सिंध जो अहिड़ो को बि इलाइक़ो कोन्हे जंहिंमें हुनजी एंट्री न थी हुजे। ऐं इहो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ लाइ लम्हाए फिक्र आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं खां बि इलेक्शनूं खटियूं आहिनि या इलेक्शन विढ़ी आहे त उनजे मुक़ाबिल सिर्फ़ शख़्सियतूं आयूं आहिनि। किथे अरबाब ग्रुप आयो हूंदो, किथे शिराज़ी आया हूंदा, किथे महर आया हूंदा। का बि सघारी सियासी कुवत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे सिंध में चैलेंज करे न सघी। ही पहिरियों दफ़ो हो जो पीटीआई एज ए पार्टी, हिन में को शक कोन्हे त इलेक्टेबल बि हुन सां गॾु हुआ ऐं तहरीक इंसाफ ज्यादातर इलेक्टेबल शयूं अची आई, पर एज ए सियासी पार्टी बि इंटर थी आहे सिंध जे अंदर। मतलब जेकॾहिं असां ॾिसूं त न सिर्फ कराची में जिते हुते एमक्यूएम खे रिप्लेस कई हुई, पर खुदि अंदरून सिंध बि सिंध जे अंदरी इलाइक़े में, यानी कि जेकॾहिं असां जेकबाबाद वठूं त जेकबाबाद में हुननि क़ौमी असम्बली जी सीट खटी आहे। दादूअ जे अंदर हुननि सख़्त तरीन मुक़ाबला कया। लाड़काणे जे अंदर बि हुननि जी पोज़ीशन इंतहाई मज़बूत रही आहे। ऐं जेकॾहिं असां ॿिए पासे ॾिसूं था त ॿियनि ज़िलनि में बी पीटीआई तमामु घणो जेको सो पंहिंजो असर रसूख ॾेखारियो आहे। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो चैलेंज आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे हिन पूरे ॿिनि टेन्योरनि में जेकॾहिं ॾिसजे त हिन में को शक कोन्हे त पाकिस्तान पीपल्स पार्टी बहितरीन कानून साबित कई। 18वीं तरमीम जो बिल हुननि पास कयो, फाइनेंस बिल में सिंध ऐं ॿियनि सूबनि खे जेका मल्टीपल इंडिकेटर हुआ उनजे बुनियाद ते ज्यादा फंड्स अचण लॻा। ऐं उनखां सवाइ कॉन्स्टिट्यूशन में जेका चेंजिस आयूं उनजे हवाले सां प्राइम मिनिस्टर ऐं पंहिंजो सदर खां उहे इख्तियार खसिया विया जेका असेंबली तोड़ण जो, ऐं पार्लियामेंट खे प्राइम मिनिस्टर जा बि इख्तियार मुंतकिल थिया। इहे अहिड़ियूं शयूं हुयूं जंहिंखे असां जेकॾहिं ॾिसूं था त पीपल्स पार्टी बेसिकली या औरतनि जे हक़नि जे हवाले सां, अक़लियतनि जे मज़हबी अक़लियतनि जे हक़नि जे हवाले सां पीपल्स पार्टी बहितरीन कानून साज़ी कई। ॿी ॻाल्हि जेकॾहिं पीपल्स पार्टी जी स्ट्रेंथ ॾिसूं त पीपल्स पार्टी जिते जिते मौक़ो मिलियो ग़रीब माण्हुनि खे जेको सो पंहिंजे असम्बलियुनि ते, मिसाल कृष्णा जो जेकॾहिं असीं ॻाल्हि करियूं त हुनखे सेनेट जी टिकट मिली, ज़ीला कमरानी खे जेका असम्बली में टिकट मिली। ऐं उनखां अलावा टे अहिड़ा जेकॾहिं असां उन्हनि खे चऊं जेका मेन मज़हबी अक़लियतनि मां जेका दोस्त हुआ उहो मेन स्ट्रीम में अची इलेक्शन खटे विया। ऐं उनमें को शक कोन्हे त हुननि जी पंहिंजी कारकर्दगी इहा हूंदी, पर इहा जेका हिन वक़्तु जेको दौर हले पियो जंहिंमें मज़हबी इंतिहा पसंदी तमामु वधी वई आहे, उनजे बावजूद उन मेजोरिटी मुस्लिम इलाइक़नि मां जेकॾहिं हिननि दोस्तनि खटियो आहे त इहा पीपल्स पार्टीअ जी हिकिड़ी वॾी अहम कामयाबी आहे। पीपल्स पार्टीअ खे पंहिंजी गवर्नेंस सुधारणी पवंदी, पीपल्स पार्टीअ खे कंट्रीब्यूट करणो पवंदो, न त पीपल्स पार्टी जो शायदि आख़िरी टेन्योर हुजे। ऐं जीअं पीटीआई खे पंहिंजे ॾिनल बयाननि, पंहिंजे मंशूर, पंहिंजे 100 ॾींहनि जे प्लान जे बुनियाद ते जेका चैलेंजिस आहिनि उनखां वधीक चैलेंजिस पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजी कारकर्दगीअ ते आहिनि। छोजो पीपल्स पार्टी जेका कैंपेन कई आहे, तव्हां जेकॾहिं बिलावल भुट्टो जी कैंपेन ॾिसंदा त बिलावल भुट्टो जी सॼी कैंपेन बेनज़ीर ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते हुई। ऐं उन्हनि जे रिश्ते जे बुनियाद ते पंहिंजे अकाउंटेबल पे कयो त आऊं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो पोटो ऐं बेनज़ीर भुट्टो जो पुटु थी तव्हां सां वाइदो थो करियां त हाणे सिंध जे अंदरि पर बिलावल भुट्टे जेका सिंध में 10 साल हुकूमत थी
उनजी एतिरी कारकर्दगी खे उजागर न थिए कयो, या जेका गवर्नेंस हुई एतिरी उनजे हवाले सां हुन एतिरो न कयो, बल्कि उन सॼी कैंपेन में किथे बि पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे पुफीअ जो नालो इस्तेमालु न कयो। इन मां अंदाज़ो लॻाए सघे थो त पीपुल्स पार्टी बुनियादी तौर अञा बि पंहिंजे वोट बैंक खे बरक़रार रखण लाइ पंहिंजी कारकर्दगीअ जे बुनियाद ते जेका 10 सालनि जी जे बजाए शहीदनि जे क़बरनि ॾांहुं मोटे पई। त इहो हिकिड़ो फैक्टर हो जेको पीपुल्स पार्टी खे हाणे शायदि वधीक सगारो करे न सघे। हाणे शायदि जेकॾहिं ही जेकी करप्शन जूं दास्तानियूं, हे जेकॾहिं शुगर मिलनि जा मसइला, हे जेकॾहिं इरिगेशन वाटर जा प्रॉब्लम, हे जेका ज़रई जेका प्रॉब्लम जेका असांजी बुनियादी तौर जेका ज्यादातर ऐं ही जेका वॾे लेवल ते करप्शनियूं, इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेका शायदि पीपुल्स पार्टीअ खे हाणे जेकॾहिं इहे बरक़रार रहियूं त पीपुल्स पार्टीअ खे अॻियां नेक्स्ट हुकूमत मिलण में, जेका हिन वक़्तु बि पीपुल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ लीडरनि खे अवामी शऊर ऐं ख़ासि तौर सोशल मीडिया जे अचण खां पोइ जेका चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पियो, उन मां अंदाज़ो लॻायो त जेका नेक्स्ट हुकूमत ईंदी 5 साल खां पोइ ऐं पीपुल्स पार्टी जेकॾहिं इन ई तरीक़े सां हुकूमत कंदी रही बेड गवर्नेंस सां, त पोइ पीपुल्स पार्टी ऐं ॿिए पासे जेका एंट्री थी पीटीआई जी, उन खां पोइ लॻे नथो त पीपुल्स पार्टी चोथों टर्म सिंध में हासिल करे सघंदी। पीपुल्स पार्टी खे हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी कारकर्दगी, हिकिड़ी हॉनेस्ट तरीक़े सां पंहिंजी गवर्नेंस ऐं अकाउंटेबल गवर्नेंस, ट्रांसपेरेंट गवर्नेंस, इंसानी हुकूकनि जे हवाले सां ऐं कानून साज़ी सां गॾु उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन ते जेको कमु करणो पवंदो, ऐं पंहिंजी एजुकेशन जेका पीपुल्स पार्टी जे 10-15 साल दौर में सिंध जी एजुकेशन तबाह थी वई, उन एजुकेशन खे बहितर खां बहितर करे आणणो पवंदो। रोज़गार जा मौक़ा पीपुल्स पार्टी हमेशह ॾींदी आहे। हिकु दफ़ो वरी सिंध जे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा सिंध में इंडस्ट्रियलाइज़ करण जी कोशिशि करणी पवंदी, सिंध में ज़रई पॉलिसी ॾियणी पवंदी, इरिगेशन जे सिस्टम खे बहितर करणो पवंदो, सिंध में पाणी ऐं ॿिया जेका मसइला आहिनि उन्हनि खे बहितर करणो पवंदो, ऐं सिंध में इंडस्ट्रियलाइज़ करण जी कोशिशि करणी पवंदी। त अहिड़ा सिंध में हेल्थ ऐं एजुकेशन में, पुलिस में रिफॉर्म्स आणणा पवंदा, छो जो इहो हिकिड़ो वॾो चैलेंज थींदो। मिसाल जेका पीटीआई जी फेडरल गवर्नमेंट 100 ॾींहनि में जेके 3 बुनियादी शयुनि जी ॻाल्हि कई, उनमें हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त रूल ऑफ लॉ थींदो। इन जो मतिलबु आहे त फेडरल गवर्नमेंट चाहींदी त असां पुलिस में रिफॉर्म आणियूं, ऐं रूल ऑफ लॉ जो मतिलबु इहो आहे त कानून जी हुकुमरानी थींदी, अदलिया जो निज़ाम बहितर थींदो। इन जो मतिलबु त सिंध सुमिरे में वेठल जेकी वॾेरा उहे हाणे जरगा करे कोन सघंदा, जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत अहिड़े क़िस्म जी तब्दीलियुनि ॾांहुं ज़ोर थी करे। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं पुलिस रिफॉर्म जेको सूबाई सब्जेक्ट आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत कोशिशि इहा कंदी, ईअं त न आहे त सिर्फ़ु हिकिड़े सूबे जे पुलिस जो रिफॉर्म थिए। जेकॾहिं ओवरऑल पुलिस जो रिफॉर्म थींदो त पोइ ही जेको वॾेरकी निज़ाम में, घोटारकी निज़ाम में जेको पुलिस खे इस्तेमालु करण वारो अमल आहे, उन ते बि तक़रीबन हिकिड़ी वॾी मसइलो थींदो। ऐं इहा ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी हिन सवाइ 5 दिलि जे वार्ड इस्पतालनि खां अलावा पंहिंजी, जीअं इमरान ख़ान पंहिंजी पूरी कैंपेन में पुलिस रिफॉर्म जी ॻाल्हि कई, एजुकेशन रिफॉर्म जी ॻाल्हि कई, बहितर लोकल गवर्नमेंट सिस्टम जी ॻाल्हि कई, ऐं मुस्लिम लीग नून जेको आहे सो पंहिंजे कारकर्दगी जी जेका ॻाल्हि कई, उनमें जेका एनर्जी जे हवाले सां जेको कम जी ॻाल्हि कई, उनमें मुख़्तलिफ़ जेका रिफॉर्म्स जी ॻाल्हि कयूं, उन हवाले सां पीपुल्स पार्टी जे अकाउंट में सिर्फ़ 5 दिलि जूं इस्पतालियूं, कुझु हल्का फुल्का कम हुआ, का बि वॾो मेगा प्रोजेक्ट, का वॾी तब्दीली वारो प्रोजेक्ट जेका बिलावल साहब जे झोलीअ में कोन हो, जंहिंखे अवाम जे अॻियां पेश करे सघी। इहो हिकिड़ो वॾो फैक्टर हूंदो जेको पीपुल्स पार्टी खे अॻियां चैलेंज तौर क़बूल करणो आहे त पीपुल्स पार्टी न सिर्फ़ पंहिंजी कारकर्दगी बहितर करे, पर पंहिंजी गवर्नेंस खे बि ठीक करे। ऐं हाणे उहो वक़्तु कोन्हे जंहिंमें पीपुल्स पार्टी, इन लाइ पीपुल्स पार्टी जेकॾहिं पंहिंजो सर्वाइवल चाहे थी एज़ ए पार्टी, जीअं हिन वक़्तु असां ॿियनि सूबनि में ॾिसूं था त पीपुल्स पार्टी कोन्हे, त ईअं सिर्फ़ अची सिंध जी हद ते रही आहे। जेकॾहिं सिंध में पंहिंजा पेर खोहण थी चाहे त पीपुल्स पार्टी खे बहितर कारकर्दगी पेश करणी पवंदी।
चौथो फैक्टर इन सीए इलेक्शन में हिकिड़ो ख़तरनाक फैक्टर आहे। उहो फैक्टर कंहिं हद ताईं पहिरीं हो, मिसाल मज़हबी जमायतुनि जी। तव्हां जेकॾहिं कराची जी पॉलिटिकल सीन खे ॾिसंदव त सिर्फ़ एंट्री पीटीआई जी कोन थी, पर वॾी एंट्री दबेक पाकिस्तान जी थी। इन खां अॻु एमएनए हूंदो। हाणे मसइलो इहो आहे त जेकी सियासी मज़हबी जेकी जमायतूं हुयूं उन्हनि जी एंट्री हाणे मसलक जे बुनियाद ते थिए पई, यानी कि हिकिड़ो देवबंदी मसलक जो, त लबेक जेको बरेलवी मसलक जो, वेहतल मुस्लिम जेको शिया मसलक जो। इहा हिकिड़ी नई शइ इंट्रोड्यूस थी थिए पाकिस्तान जी पॉलिटिक्स में, त सियासी जमायतूं हाणे मसलक जे बुनियाद ते जेके आहिनि से एंट्री पियूं कनि। ऐं उहा तव्हांखे मतिलबु जेकॾहिं असां लबेक जा ॾिसूं त आउं सम्झां थो त तमामु हल्कनि में हुनजो कंहिं न कंहिं तरीक़े सां वोट आहे ऐं 2 सूबाई असैम्बली जूं सीटियूं खटे थी थिए। ऐं इहो बि हिकिड़ो नओं रुझान पैदा थियो आहे जेको सियासत में मज़हबी ऐं मज़हब सां गॾु मसलक जे बुनियाद ते नओं रुझान पैदा थियो। त इहो बि हिकिड़ो नओं फैक्टर आहे जेको सिंध जी सियासत में, बल्कि पाकिस्तान जी सियासत में एंटर थियो आहे। चौथी ॻाल्हि जेका इहा आहे त इहो सॼी पॉलिटिक्स, सॼी जेका इलेक्शन कैंपेन, इन में बुनियादी तौर सवाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टे जी बाक़ी सिर्फ़ शख्सियतनि जे बुनियाद ते हिक ॿिए जी मुखालफ़ कंदी। पीपुल्स पार्टी पूरी कैंपेन में बिलावल भुट्टे पंहिंजे मंशूर जा जेके पॉइंट पंहिंजे जलसनि में माण्हुनि खे ॿुधाया हिकिड़ी ॻाल्हि जा। ॿी ॻाल्हि जेका लफ़्ज़नि जो चुनाव हो, जेको लहजो हो, मिसाल पीटीआई जो ऐं पीएमएल जो इंतिहाई गैर मुहज़्ज़ब लहजो इस्तेमालु थियो। उन बुनियाद ते पूरी सिविल सोसाइटी, पूरी मीडिया, पूरा एंकर, पूरा मुबसर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त नंढी एज हुअण जे बावजूद हिकिड़ी अहिड़ी एज जंहिंमें जज़्बातियत हुअण जो नेचुरल फिनोमेना ॿियनि जे मुक़ाबले में ज़्यादा आहे, उनजे बावजूद बिलावल जो जेको लहजो, बिलावल जी जेका ज़ुबान, जेका लफ़्ज़नि जो चुनाव, वो इंतिहाई ताज़ीब याफ़्ता हो बनिस्बत वॾी एज वारी लीडरशिप जी। ऐं उन हवाले सां बिलावल खे ॾाढी अप्रिसिएशन मिली। ऐं बिलावल खे थ्रेट बि हुआ, जंहिंजे करे उहो सॼी कैंपेन न करे सघियो, पर जिते बि हू कैंपेन करण वियो उन कैंपेन में हिनखे वॾी पज़ीराई हासिल थी ऐं पीपुल्स पार्टी पहिरियों दफ़ो वरी बि कंहिं प्लेटफॉर्म ते अचणु शुरू कयो हो। ऐं सम्झां थो त इहा ई लीडरशिप हिननि खे अॻियां वधाइणी पवंदी। ऐं बिलावल जी यंग लीडरशिप जेकॾहिं अॻियां वधी वई ऐं हुन इन ई तरीक़े सां क़ौमी असैम्बलीअ में जेकॾहिं कहिड़ी बि पोज़ीशन ते हूंदो हुते जेकॾहिं इहो कयो ऐं पीपुल्स पार्टी पंहिंजी गवर्नेंस सिंध में मिसाल करे पेश कई, जीअं केपीके जी मिसाल ॾी इमरान खान पंहिंजी कैंपेन पे कई, उन लिहाज़ सां त आउं सम्झां थो त सिंध जा बि मिसाल ॾेई जेकॾहिं कैंपेन अॻियां हलाई वई। छो जो हींअर जेका बिलावल जी कैंपेन हुई उनमें प्रोग्रेस का कारकर्दगी कोन हुई, उनमें वरी बि शहीदनि जी ॻाल्हि हुई, उनमें वरी बि बहरहाल बहितर मंशूर जी ॻाल्हि हुई, लहजे जी ॻाल्हि हुई। पर हाणे शायदि अॻियां हली हिनखे ईअं ई पंहिंजी कारकर्दगी ॿियनि सूबनि में, त ॾिसो असां वटि सिंध जी हुकूमत हुई, असां सिंध में एजुकेशन जा हे रिफॉर्म्स आंदा, असां एग्रीकल्चर जा हे रिफॉर्म्स आंदा, असां एरीगेशन जा हे रिफॉर्म्स आंदा, असां हेल्थ में ही रिफॉर्म्स आंदा, असां पॉवर्टी खे एलिवेट करण जे लाइ ही तरीक़ेकार कया, असां जेको सो एम्प्लॉयमेंट खे वधाइण लाइ जेका ही तरीक़ेकार कया, असां रेमिटेंस खे वधाइण लाइ असां जेका ही पॉलिसियूं ॾिनियूं। त आउं सम्झां थो लोकल गवर्नमेंट सिस्टम में असां ही सिस्टम आंदो ऐं उन खां अलावा इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर करण लाइ असां हेतिरे क़दर ही शयूं कयूं। ऐं इहे सभु चीज़ूं जेकॾहिं ऐं उन खां अलावा अकाउंटेबिलिटी केतिरी, ट्रांसपेरेंसी केतिरी, हाणे सिविल सोसाइटी जी मौजूदगीअ में वॾे पैमाने ते जेको फेसबुक ऐं ॿिया जेका सोशल मीडिया जा जेका फिक्सर ऐं मीडिया जेको वाइबल मीडिया आहे, इन्हनि सभिनी जे मौजूदगीअ में शायदि हिकिड़ी डेड गवर्नमेंट जेका आहे सा हाणे वरी नेक्स्ट टर्म वठी न सघी। इन लाइ उनखे बहितर आहे त पंहिंजी
कारकर्दगी खे जेको सो बहितर करे सघे। ऐं उन हवाले सां आउं सम्झां थो जेका यंग लीडरशिप इन वक़्तु बिलावल जी सूरत में मिली आहे, उहा जेकॾहिं सिंध जी प्रोग्रेस उनखे मल्टीप्लाए करे, बहितर गवर्नेंस उनखे जेकॾहिं मल्टीप्लाए करे, त नेक्स्ट टर्म में जेको सो पीपल्स पार्टी शायदि वरी बि सॼे मुल्क में ईअं रूटेड थी वञे जीअं 1970 खां वठी 1988 ताईं रूटेड हुई। अदरवाइज़ हाणे त ईअं न आहे त हाणे ख़ाली ज़िलनि जी पार्टी अॻियां हली वञी रही थी पए, त पीपल्स पार्टी खे बि हिते चैलेंज आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे ख़ुदि हिकिड़ा अजीब चैलेंजिस आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जेकी वाइदा कया आहिनि उहे तमामु ॾुखिया। मिसाल, असां कर्ज़ न वठंदासीं, हाणे जेको नॉमिनेट कयो वियो आहे मिनिस्टर फाइनेंस जो, वो चए थो त IMF खां सवाइ असां हली न सघंदासीं। हिन जो मतिलबु इहो त कर्ज़नि जो दबाव जेको इमरान खान पंहिंजी तकरीर में चवे थो त हर बच्चा कर्ज़ियों के पैदा होता है, उन ते वरी बि कर्ज़ वधंदो। हिन जो मतिलबु इन मौक़िफ़ ते जेकॾहिं इहो आहे त पोइ इन जो मक़सदु इहो ई थियो त का तब्दीली इन हवाले सां न पई अचे। ॿी ॻाल्हि जेका इमरान खान रिफॉर्म्स चए पियो, उहे स्ट्रेटेजिक रिफॉर्म्स न आहिनि। मिसाल, स्ट्रेटेजिक रिफॉर्म ईअं न आहिनि त असां चऊं त बाबा जेका असां हालत बर्दारी जेका असां रोड ते थींदी, इहा का स्ट्रेटेजिक पॉइंट न आहे। या असां जेको सो प्राइम मिनिस्टर ऐं गवर्नर हाउस खे असां हुनजा ख़र्च घटाईंदासीं, इहा स्ट्रेटेजिक न आहे। स्ट्रेटेजिक तव्हांजी इहा आहे त तव्हांजी खारजा पॉलिसी कहिड़ी हूंदी, तव्हांजी दिफ़ाई पॉलिसी कहिड़ी हूंदी, तव्हांजे मुल्क जे अंदरि जेके वॾा वॾा मेगा प्रोजेक्ट आहिनि, जेकी पंहिंजो चाइना सां कॉरिडोर वारो प्रोजेक्ट हले पियो, तव्हांजा जेकी ॿियनि मुल्कनि में तव्हांजी अमरीका सां पॉलिसी कहिड़ी हूंदी, ऐं अमरीका जेका एक्सपेक्टेड जंग पियो करे ईरान सां, उते तव्हांजी पोज़ीशन कहिड़ी हूंदी, ऐं उन खां अलावा इंडिया सां तव्हांजा तालुकात कहिड़ा हूंदा, अफ़गानिस्तान जा तव्हां कहिड़ा हूंदा, पाकिस्तान जे अंदरि जेका टेररिज्म आहे, दहशतगर्दी आहे, जंहिं ते पूरी दुनिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिसे पई, उन में तव्हांजी स्ट्रेटेजिक पॉलिसी कहिड़ी हूंदी, उन हवाले सां तव्हां कहिड़ा रिफॉर्म्स आणींदव। ऐं इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी बुनियादी शयूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं हाणे किथे का हिकिड़ी अस्पताल बहितर थी वई किथे, त उहो त इहे हल्का फुल्का रिफॉर्म्स त थी सघनि था, पर बुनियादी रिफॉर्म जेके आहिनि पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक पॉइंट्स आहिनि, जंहिंजी ॻाल्हि एतिरे हद ताईं अञा ताईं इमरान खान न पियो करे। इमरान खान जेका असां बेसिकली जीअं माण्हू चवंदो आहे त सर्जरी कोन पई थिए, पर मतिलबु मथां खां मरहम हणण जी ॻाल्हि पई थिए, बुनियादी शयुनि जी जेका असां ॻाल्हि कोन पई थिए, त बुनियादी शयूं कीअं कीअं तब्दील थींदियूं। उनमें सवाइ हिकिड़ो इहो त जेकॾहिं लोकल गवर्नमेंट सिस्टम खे मज़बूत कयो वियो, MN ऐं NPA खे जेका फंड रोके, उहो फंड लोकल गवर्नमेंट सिस्टम में ॾिना विया, त कुझु अहिड़ा रिफॉर्म ज़रूर आहिनि। अदरवाइज़ जेकी बाक़ी थोरा ख़र्च बचाइण जी। ऐं चोथीं ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ी हुकूमत जंहिंमें इहो तासुर ॾिनो पियो वञे त इमरान जी क्रेडिबिलिटी पूरी दुनिया जे आहे, त केतिरी इन्वेस्टमेंट खे मोबिलाइज़ करे सघंदो इमरान खान जेका पाकिस्तान में अचे ॾींदी। ऐं इकोनॉमिकल स्टेबिलिटी पाकिस्तान जी कीअं वधंदी, पाकिस्तान में पॉवर्टी कीअं रिड्यूस थींदी, पाकिस्तान में एम्प्लॉयमेंट जेको हुन ॿुधायो आहे त 1 करोड़ एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी ॾींदो, उहो कहिड़ी कहिड़े रिफॉर्म सां ईंदियूं, कहिड़े कहिड़े तरीक़नि सां ईंदियूं, इहे सभु अहिड़ा चैलेंजिस आहिनि जेका आउं सम्झां थो वफ़ाक़ी हुकूमत खे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत जा तालुका जेके आहिनि से सूबाई हुकूमतनि सां, जंहिंमें सभ खां जेको क्रिटिकल तालुक हूंदो उहो सिंध सां हूंदो। सिंध में बिल्कुलु हिकिड़ी ॿी सियासी जमात जेका आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत हूंदी। शायदि पंजाब में हुकूमत ठाहे वञे PTI आहे, पर उते बि हिकिड़ी मज़बूत क़िस्म जी हमज़ इख़्तिलाफ़ मौजूदु हूंदी। KPK में त हुनजी हुकूमत हूंदी, बलूचिस्तान में बि मख़सूस हुकूमत हूंदी, पर जेको वॾे में वॾो चैलेंज हूंदो उहो सिंध जी हुकूमत सां, ऐं सिंध जी हुकूमत सां वफ़ाक़ी हुकूमत जो रवैयो कहिड़ो हूंदो। इहो बि ख़दशो मौजूदु आहे त ईअं त न आहे त वफ़ाक़ी हुकूमत जेको पहिरियों
निशानू बणाए उहो 18 तरमीम खे बणाए ऐं सूबनि खे ॾिनल इख्तियार जेका पीपल्स पार्टी सभ खां वॾी में वॾी कारकरदगी उहो मतिलबु बेक न थिए। इहे सभु अहिड़ा ख़दशा मौजूदु आहिनि जिन ख़दशनि जे बुनियाद ते इहो ॾिठो पियो वञे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबनि जे विच में तालुकात कीअं रहंदा। त अहिड़ा इहे सभु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते अॻियां हली हुकूमत कीअं कंदी। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे हिन वक़्तु ॾिनल प्रोग्राम, पंहिंजे तक़रीरनि, पंहिंजे बयाननि, पंहिंजे रिफॉर्म्स, पंहिंजे तब्दीली जे एजेंडा खे कीअं पूरो कंदी, इहो वफ़ाक़ी हुकूमत खे चैलेंज हूंदो। ऐं छा सिंध जी हुकूमत वरी बि पुराणे तर्ज़नि ते ई हलंदी जंहिंमें का सुठी गवर्नेंस न हुजे ऐं वरी बि अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हुकूमत हली त पोइ शायदि चोथों टर्म पीपल्स पार्टी जे नसीब में न हुजे। त अहिड़े लिहाज़ सां आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी खे बि को चैलेंज आहे त हाणे नए तरीक़े सां हिन सिंध जे हवाले सां आउं सम्झां थो त सिंध जे अवामी टियों दफ़ो मैंडेट ॾेई हिननि खे हाणे भुट्टे साहिब जा सभु कर्ज़ ॾेई ख़ुदि हिननि खे कर्ज़ी करे छॾियो। 2 कर्ज़ ॾेई छॾियाऊं, हीउ त टियों कर्ज़ हाणे सिंधी अवाम जो कर्ज़ हिननि जे मथां। ऐं जेकॾहिं उहो कर्ज़ लाहिणो आहे त सिंध में बहितर क़िस्म जा रिफॉर्म आहिनि। एजुकेशन जेका पीर मज़हर जे टाइम खां तबाह थी वई उहा उनखे बहितर करणु आहे। एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे, इंडस्ट्रियलाइज़ आहे, ये जेकी शुगर मिलनि में जेका हारियुनि खां व्याप्तियूं आहिनि, जेकी एग्रीकल्चर में व्याप्तियूं आहिनि, इन्हनि सभिनी में रिफॉर्म्स आहिनि। त हीउ जेको वॾेरको भोतारको निज़ाम आहे उहो त हाणे टुटी चुकियो आहे। हाणे माण्हू वॾेरनि खे सीधो सीधो ॿुधाइण लाइ तयारु आहिनि। त इहे सभु उहे शयूं आहिनि जंहिंमें हिकिड़ो प्रोग्रेसिव, हिकिड़ो लिबरल, हिकिड़ो डेमोक्रेटिक ऐं हिकिड़ो वेल जेको सो डेवलपमेंट जो जेको नओं रिफॉर्म्स खणी पीपल्स पार्टी ईंदी तॾहिं शायदि पीपल्स पार्टी पंहिंजो नओं टर्म वठी सघे। अदरवाइज़ ॿियनि सूबनि में त हाणे कोन्हे, बाक़ी रहियो हुजे सिंध, ऐं सिंध में हाणे शायदि शहीदनि जूं 4 क़बरूं अॻियां हली हिनखे बचाए न सघनि। महिरबानी कई। आउं आहियां गुलाम मुस्तफ़ा बलोच। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।